नाज़रीन, नामियारे शाइर अदीब ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणे जॉइंट सेक्रेटरी मंठार सोलंकी जी 54 सालगिरह जे मौक़े ते नईं में तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते अदीबनि ऐं शाइरनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद अबड़ो सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। मंठार सोलंकी सिंधी ॿोलीअ जो तमामु सुठो शाइर, वॾो शाइर ऐं ईअं सम्झो त जेके जदीद शाइर आहिनि असांजा सिंध में, उन्हनि में मंठार सोलंकी जो तमामु अहम नालो आहे। शाइरी त हुनजी तमामु हाई लेवल जी शाइरी ऐं आहे बि। रसूल बख्श पलीअ साहब सां रहण थी ऐं उन में पूरी सिंध जा जेके बि अदीब आहिनि उहे आया हुआ ऐं पूरी राति हलियो। उस्ताद बुखारी, सोभो ज्ञान चंदाणी, मां नाम कहिड़नि जा खणा त हुन हिकिड़ी उत्साह ॾिनी ऐं जिदत वारो हिकिड़ो लेक्चर थियो हुते त माधो शाहे ऐं मादे मां ख़्यालु कीअं थो जनमु वठे। उन में वॾो लेक्चर थियो ऐं पूरी हिकिड़ी साञा ॾिनी वई सिंध खे। सो मंठार पंहिंजे वजूद में हिकिड़ी साञा हो, हिकिड़ो सुरत भरियो इंसानु हो ऐं बहितरीनु शाइर हो। मंठार सोलंकी पंहिंजी ज़िंदगीअ जो समूरो हिसो उहो औलाद, पंहिंजे घर वारनि खां वधीक पंहिंजे दोस्तनि ऐं अदबी संगत जे नाव कयो। ऐं इन में कोई बि सिंध जो अदीब, चाहे सिंध हुजे, बलोचिस्तान हुजे या हिंदुस्तान जा बि अदीब, उहे बि इन शइ खे झुठलाए नथा सघनि। हिन खे अदब सां एतिरो जेको लगाव पैदा थियो उहो हिकिड़ो अहिड़ो हैरत अंगेज़ हुयो जंहिंजी का न कान्हे। मां उनजे मुतलिक़ एतिरो ई काफ़ी चवंदुसि त रसूल बख्श पली जे जहिड़ो माण्हू ऐं हुन सां गॾु कई अदीब अहिड़ा नाले वारा, आकाश हुजे या हिशा साविदाब हुजे या ॿिया बि खोड़ अदीब जेके हुया, पर रश एतिरी थी वई जो इहे संदल ते ॿार बि हिते नवोदय में ॿार जेको ट्रांसफर लॻल आहे हिते बि सुम्हिया, हिते वेही रहिया, एतिरी रशी ऐं एॾा सुठा प्रोग्राम कराई।